मां आहियां तव्हांजो मेज़बान गोल मटोल। नाज़रीन, टिपिकल टॉक तव्हां पसंदि कयो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिन प्रोग्राम में जेके असां मुख़्तलिफ़ महिमान घुराईंदा आहियूं जेके मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां पसंदि कयो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांजो हीउ प्रोग्राम फेसबुक ते बि मौजूदु हूंदो आहे ऐं डेली मोशन ते बि तव्हां ॾिसी सघो था ऐं उन्हनि खे तव्हां लाइक कयो था, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, तव्हां ॾिठो आहे त सिंधी मौसीक़ी जेका आहे उहा ज़वाल पज़ीर थींदी पई वञे। एतिरे क़दुरु जो जेके असांजा मोस्ट सीनियर सिंगर हुया, उन्हनि बि आख़िरकार जॾहिं ॾिठो त चपड़ी ऐं यकतारो वधीक इन्वॉल्व थी वियो आहे। सुठी ॻाल्हि आहे, असांजी सकाफ़त जो उहो बि हिसो आहे, पर उनजी जॾहिं घणाई थी वई, हर फ़नकार चपड़ी ऐं यकतार ते ॻाइणु शुरू थी वियो, त शमन अली मीराली बि हिकु ॾींहुं वेही सोचियो त मां बि छो न पंहिंजो पुराणो यकतारो खोलियां ऐं चपड़ी खणां ऐं हिकिड़ो एल्बम तयारु कयां। यानी यकतारो चपड़ी एतिरो हावी थी विया फ़नकारनि ते, गुलकारनि ते, जो तक़रीबन जेके बि गुलकार आहिनि उन्हनि सभिनी सोचियो त असां बि चपड़ी ऐं यकतारे ते ॻाइणु शुरू कयूं। हाणे त इहो बि ॾिठो वियो आहे त नंढा नंढा ॿार बि नंढा नंढा यकतारा खणी करे ऐं मुख़्तलिफ़ शाइरी खणी करे, जंहिंजो को तुक न आहे, जंहिंजो को बहर वज़न रदीफ़ काफ़ियो नथो मिले, अहिड़ी शाइरी ॻाइण ते उन्हनि खे लाथो पियो वञे ऐं मौसीक़ी ॾांहुं आंदो पियो वञे। त असां बि सोचियोसीं त छो न पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ो अहिड़ो फ़नकार घुराए जंहिंजो चपड़ी ऐं यकतारे सां तालुक़ु हुजे ऐं उन ते उहो कलाम ॻाए। असां कोशिशि कईसीं त जावेद जखरानी साहब खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं, पर उन्हनि वटि एतिरो टाइम कोन हुयो। उनखां पोइ ग़ुलाम हुसैन उमरानी सां राब्तो कयोसीं, पर उहे त अलाए किथे आहिनि, ख़बर नथी पए, नज़र नथा अचनि किथे आहिनि। उनखां अलावा ॿिया केतिरा ई फ़नकार आहिनि, पर असांखे इन्हनि फ़नकारनि जी ॻोल्हियुनि जे विच में उन्हनि जो हिकिड़ो शागिर्दु मिली वियो, जावेद जखरानी जो, जंहिंजो नालो आहे जहाज़ नखराणी। पंहिंजे प्रोग्राम में उनखे घुरायो आहे। साईं, हाणे प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं या न चऊं तॾहिं में ॻाल्हि साॻी आहे, पर वरी बि तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। तव्हांजो मर्ज़ी आहे बा, तव्हां जंहिंखे भलीकार चओ न चओ, बाक़ी असां त तव्हांजे प्रोग्राम में आया आहियूं। तव्हांजो वॾी महिरबानी आहे। धरती साहिब जो असांजे मथां वॾो अहसान आहे जंहिं असांखे घुरायो आहे। धरती साहिब जा असां शुक्रगुज़ार आहियूं। हा, वॾी महिरबानी तव्हांजी। इहो मूंखे सम्झ में न आयो त जावेद जखरानी त हिकिड़ो वॾो नालो आहे, ऑडियो कैसेट्स में हुनजा असां गाना ॿुधा आहिनि, तव्हांजो नालो इहो जहाज़ नखराणी कीअं थियो? पोइ वरी उस्ताद जेको जावेद जखरानी हो, उन मूंखे चयो त छोरा तूं त बाबा जहाज़ आहे। अच्छा, तूं त जहाज़ वांगुरु उॾरे थो ऐं फनकारी में ॻाए थो। या तव्हांजे शहपरनि खे ॾिसी करे चवंदा जहाज़ जे परनि वांगुरु आहिनि? न न, उहे थाणे उस्ताद जा बि माशाल्लाह शाहपर आहिनि, जावेद जा। इहे शहपर कलफ किथां कराया आहिनि? उस्ताद जो कदु नंढो आहे, बाक़ी शाहपर वॾा अथसि। ॿ टे भर त मूं भर किरियो उस्ताद, मां झले वरितो। बहरहाल इहो तव्हां शहपर ईअं कयो कलफ कराया आहिनि, बाक़ाइदे इस्त्री कराया हो कलफ? मुड़ुस त शाहपर, न त पोइ तव्हां ॼण त खदड़ो वेठो आहे साम्हूं। मज़ाक कंदो आहीं थोरो मिड़ई। ख़ैर, अहिड़ी ॻाल्हि न आहे। अचूं था सिंधी मौसीक़ीअ जी तरफ़। सिंधी मौसीक़ी छो थी ज़वाल पज़ीर थींदी वञे? जेके असांजा क्लासिकल रागी आहिनि उहे वीचारा घर वेही रहिया आहिनि, जेके सुरीला रागी आहिनि, ऐं चपड़ी यकतारे ते जेके न सुर न ताल जी ख़बर न कंहिं राग जी ख़बर, उहे अची विया आहिनि मैदान ते। इन जी छा वजह आहे? ख़ुदा जो कसम आहे, मौला थो ॾिसे त तव्हां घुरो त ॾोरना ॾोरना था मथे में हणाओ। हाणे यकतारे चपड़ी वारो फ़नकार माना ज़वाल पज़ीर थो करे मौसीक़ी खे। बेवकूफ़, तोखे ख़बर न जो ढोल फ़क़ीर वारा वॾा वॾा फ़नकार यकतारे ते ॻाईंदा, ऐं वरी पोइ उस्ताद जेको सभ जो बाबो आहे अबो जलाल, उहो त बाबा उन यकतारे खे ज़िंदा कयो। हा, अॻे इहो हुयो जो यकतारो सिर्फ़ु हूंदो, चपड़ी न हुई। बाक़ी अबे असांजो जेको अबो आहे उस्ताद जलाल, उन वरी पंहिंजो इहो बि ॾिनो, हे चपड़ी बि ॾिनो। त बाबा थोरो झनकार बि गॾु आहे, न त अॻे त यकतारो त बाबा पुराणो आहे, असांजो सकाफ़त आहे। उहा त सुठी ॻाल्हि आहे, सकाफ़त जो हिसो। हाणे तव्हां वेही ॻाए त उन ते जेकॾहिं सूफ़ी कलाम ॻाया वञनि त ॾाढो सुठो मज़ो बि ॾींदा आहिनि। बाक़ी सोरा फ़क़ीर नालो किथे हो? असांजो अलण फ़क़ीर जो मरूमला जन्नत नसीब करे, उनजो नालो किथे आहे? वॾा माण्हू आहे इहे। त उहा शाइरी ॾाढी ज़बरदस्त ॻाईंदा आहे न, मतिलबु शाह लतीफ़ जी शाइरी हूंदी आहे, सचल सरमस्त जी। हाणे जेका चपड़ी ऐं यकतार ते शाइरी ॻाई थी वञे, मूंखे उन ते एतिराज़ आहे। हाणे मां हिकिड़ो गानो ॿुधो, तूं बिया मलंग यार मां बिया मलंग न कर तंग तंग तंग। हाणे छा आहे? इहो ॾिस न, हाणे सही सिधी ॻाल्हि आहे, फ़क़ीर केॾो तंग था कनि। हरू भरू चयो असां मलंग आहियूं, वरी तंग था कनि फ़क़ीर। त शाइर जेको आहे त उन जेको आहे चयो त बाबा असां शाइरी अहिड़ी लिखो त बाबा मां बि मलंग तूं बि न कर तंग तंग तंग। पर इंडिया जी धुन आहे न इहा, त ॾिसो इंडिया जो कलाम आहे। हाणे हिकिड़ो तव्हांखे तुंहिंजे घर में टीवी नथो हले इंडिया जो? हले थो बिल्कुलु। तूं अमिताभ बच्चन खे नथो सुञाणे? सुञाणींदो आहे न। तूं शाहरुख खान खे नथो सुञाणे? सुञाणींदो आहे, परियां रहंदो आहे पाड़े में। सलमान खान खे नथो सुञाणे? सलमान खान बि सुञाणा। पोइ
न सुञाणे ॿी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे फॉलो छो थो कयो? हुनखे नथो सुञाणे, जेकी माई आहे ज़ैफ़ा छा नालो अथसि, तकरीना। तकरीना कतरीना हा, इहा असांखे कहिड़ो नाले जो ख़बर सबक़त आहे, नकई पकाई करे नथा ॿुधायो। कतरीना खे नथो सुञाणे, हुनखे नथो सुञाणे। इहा जेकी ॿी आई आहे वरी हाणे दिलपिका, दीपिका दिलपिका, हा दीपिका, दिलपिका पोइ उनखे नथो सुञाणे। न सुञाण ॿी ॻाल्हि आहे, पर हाणे ॾिसो न, हिकिड़ो इंडिया जो गानो आयो मशहूरु थियो, अञा हुन टीज़र मस छॾींदा आहिनि इंडिया वारा, हिते वरी हिकिड़ो शाइरी करणु शुरू करे छॾींदो आहे, तव्हां जहिड़ा फनकार ॻाइणु शुरू करे छॾींदा आहिनि। तव्हांखे वही धकिड़ो तीअं थो असली, तव्हांखे अहिड़ो तो ॼण दुश्मन थो लॻे, अहिड़ी भली शाइरी वही धकिड़े जहिड़ो को मशहूरु आहे छा? जहिड़ो शाइर भलो तहिड़ो वरी हुन ॻायो त वरी सुर ई पंहिंजो आहे। अञा यकतारी चपड़ी ते ॻाया त मशहूरु थिए हा। भला यकतारो चपड़ी तव्हां ॻायो था, जेकॾहिं सोबर शाइरी खणी करे ॻायो, वॾा वॾा शाइर असां वटि सिंध में पिया आहिनि सुठा सुठा, उन्हनि जी हिकिड़ी सुलझल शाइरी ॻायो त केॾो मज़ो अचे। ख़ुदा जो कसम आहे साईं, तव्हां टीवी ते वेठा हो, माफ़ कजो असांजे ॻोठ में हुजो आहे त दुनाली बंदूक जा ॿ फ़ैर कया हुआ। हाणे सोबर शाइरी आहे तव्हांजो अली गुल पीर जेको आहे, साईं तो साईं चई, साईं का कुता बि साईं, छो उहो त ज़ाहिर आहे उन साईं तो साईं, साईं का बच्ची बि साईं, जदीद म्यूज़िक सां हुन ॾिनो। जैसे जेको आहे सो पैसा निकलता है पाद से भी। हाणे इहा शाइरी आहे, हिते त ख़ुशि थियो था, नेट वारा बि वरी मोतबर थी, अलाए केतिरा लख हुनखे नेट ते वरी प्रोग्राम 4 लख रुपया वठंदो आहे। मार पवे। ऐं वॾनि वॾनि तव्हां ॾिठो सिंध फेस्टिवल में बि हुनखे घुरायो वियो ऐं मिनिस्टर हुनखे ॿुधनि पिया वेठा, कंहिंखे अलीगुल पीर खे। ॿुधण वारा बि भला हुया, सुरीला, उनखे ॿुधनि था। ॾिसो न प्रेज़ेंटेशन हूंदी आहे सॼी। प्रेज़ेंटेशन छाजो आहे? असांजो तव्हां शाइरी ॿुधो, असां ते तव्हांखे सकाफ़त नज़र ईंदो, तव्हांखे पंहिंजो ॿोली नज़र ईंदो, ढोर ढगा माल ओताकू सभु असांजी शाइरी में आहे। बाक़ी वेही सही अली गुल पीर से साईं तो साईं, साईं का कुत्ता भी साईं, पाद से निकले पैसा, ख़ुदा जो मार पे ख़ुशि थी ज़ैफ़ा मर्द ॾिसो था, एॾो शाइरी यार ख़ुदा जो कसम। न ॾिसो न शाइरी हलो ठीकु आहे, कहिड़ी बि तव्हां ॿुधायो हिनखे यार, सुरीले खे। न तव्हां भला कहिड़ा गाना था न हो त भला इंडिया वारा ॻाइनि था पिया, बम डोले मेरा बम डोले, सॼो जेको आहे सो पोइ खणे सो बम डोले, हिकु ख़ुदा जो मार पे को ज़ैफ़ा ॿार ॾिसंदा आहिनि प्रोग्राम, माण्हू वेही रहे पंहिंजो कपिड़ा पाए फज़ीलत सां, टोपी को मुछ खे तेल हणी वेहे की। इहा फज़ीलत आहे, गिलो खुलियो पियो आहे, अॻिची ऐं ॻायो था तव्हां, मतिलबु न सलमान खान जंहिं महिल चया लाहे तो छट, पोइ त ज़ैफ़े मर्दे ख़ुशि थियो था। है असांजो थोरो गलो खुलियल आहे त बसि इहा त के इतराज़ थी वियो। ॾिसो सलमान खान सां असांजे कल्चर जो नाहे मेल मिलाप, कल्चर जो न आहे त पोइ ॾिसो छो था, ख़ुदा जो मार पवे। सलमान खान जी बॉडी बि त आहे न, बॉडी बि त आहे, मोर बॉडी अथसि। ॻिची खोलियो था त अंदरां एजाज़ कोलाची जेॾा वार आहिनि तव्हां, पोइ छो न हुजनि? मुड़ुस जो त वार आहे, वार नज़र न अचे मुड़ुस कहिड़े कम जो आहे। बाक़ी तव्हां जहिड़ा खुसरा खोड़। भला इश्क जो केतिरो असर रसूख आहे राग सां? साईं हाय इश्क जो ॻाल्हि पुछी करे हिते असांजे दिलि जो तव्हां ईअं सम्झो गिदरे वांगुरु फाका करे छॾियो। तव्हां बि इश्क कयो आहे? इश्क जो जेको आहे उस्ताद जो न आहे, उहो जेको आहे इश्क खां माण्हू जेको आहे कान मुड़े थो, छा बि थिए प्यार करे थो, उस्ताद बुखारी चयो पाण। बाक़ी हाणे असां त अणपढ़ियल आहियूं, पढ़ियल लिखियल माण्हू इश्क जा छिता लॻा पिया। तक़रीबन केतिरा इश्क कया तव्हां, तादाद ख़बर आहे? इश्क जो साईं माना हाणे सोणो माण्हू गुज़रिया, इश्क न थिए रियो बि माना अचो त बेइज़ती आहे न आशिक जो। सुहिणो माण्हू मतिलबु उहो मर्द हुजे या औरत? त हिकिड़ो ॾिसो ॿियो इश्क थींदा आहिनि 4-5। मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांजो प्रोग्राम खुटी वञे। असां ईअं थोरे उस्ताद जेको असां अबो ॾाढो, उस्ताद जलाल जेको अबो, उन बि असां उन बि इश्क खां यकतारो चपड़ी खयो न। अताला न्याज़ी छा ते खयो? जे हाणे इहो जेको इमरान खान जो ॻाए थो गानो, अताउल्ला नियाज़ी चपड़ी यकतार त न ॻाईंदो आहे न बाबा, इश्क जो चवां थो, यकतार चपड़ी त नथो ॻाए। ठीकु आहे, इश्क जे करे ॻायो न उन जेको ॻायो इश्क जो, त इहो बनेगा नया पाकिस्तान, बनेगा नया पाकिस्तान, आएगा भी इमरान खान, उन ॻायो न। इहो जेको आशिक़ो छितो, अच्छा, हर माण्हू जेको राग करे थो, शाइरी करे थो, आशिक़ आहे। पोइ इहो ज़रूरु न आहे जो ज़ैफ़ा सां माण्हू इश्क करे।
पर दुनिया में ॿियूं शयूं भलियूं आहिनि दुनिया सां इश्क करे थो पंहिंजो चए थो ब्रेक वठ काको चवई थो नाज़रीन ब्रेक जो वक़्तु थियो आहे टिपिकल टॉक में, त ब्रेक खां पोइ मोटी अचूं था ऐं असां जहाज़ खणी रहे उहो फनकार थी वियो। सो हाणे सम्झ में नथो अचे। बहरहाल साईं तव्हां इन तबियत डॉक्टर खे ॾेखारी आहे या कहिड़ी हीअ जेको तव्हांजी तबियत आहे हिन वक़्तु? न मचल मां बीमार अचां ख़ुदा जो मार पवे मां बीमार अचां न कॾहिं चरियनि जे डॉक्टर खे ॾेखारियो अथव त मुंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे? चरिया असां तव्हां जहिड़नि खे कंदासीं त फुल सूट पाए इहो लुंडे जो असांखे सुवाल जवाब थो करे त माना असां चरिया तव्हां ॾेखारियो वञी करे। ॾिसो न तव्हांजी ज़हनी कैफ़ियत मूंखे लॻे थो सही न आहे, छो जो जेका तव्हां शाइरी ॻायो था मतिलबु उहा कंहिं बि एंगल सां न सोबर नथी लॻे, सुलझियल शाइरी या सुञाण नथी लॻे। ही केरु आहे वरी? शायरी मां नहीं लिखी है ही शाइर आहे तव्हांजो? शाइर आहे न हे बस ॾिसे छा हे बाक़ी असांखे केरु शाइरियूं लिखी ॾींदो न ही शाइर ही आहे तव्हांजो? बाक़ी असांखे गफ़ार तबसुम समी बलोचो इमदाद हुसैनी शाइरी लिखी ॾींदा छा? असांखे त हेड़ा लूसी लिखी ॾींदा न शाइरी। हे हाणे मां नओं गानो ठीक है कहिड़ो? हम तेरे इते चपड़ी ॾिस हम तेरे बिन न रह नहीं सकते ओ तेरे बिना क्या न हेॾे अरे तुंहिंजो पी विझंदो छा? ओॾे हलूं था न न न विझंदो मां इहा त आशिकी 2 फिल्म जो गानो आहे इंडिया जो यार। तव्हांजी कहिड़ी शाइरी आहे हिन में? बाबा बादशाह हे हाणे हे पेन जा अखर हाणे जा आहिनि ताज़ा हे ताज़ो आहे वाकई खुदा जो ताज़ो कीअं आहे साईं? कॾो कंहिंजो पुराणी फिल्म थी वई आहे इहा आशिकी 2। ताज़ो लिखियो आहे न तूं हाणे वे हर बोल बेस्तो कंदो कहिड़े क़िस्म जा शाइर आहिनि असां वटि? तमामु बहितरीन शाइर आहिनि सिंध में, त तव्हां पोइ बि इहा शाइरी कहिड़ी था ॻाल्हि? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हाणे वॾे शाइरनि को ॻाल्हायूं फर्ज़ कर असां साईं गफ़ार तबसुम को ॻाल्हायूं या इहो पंहिंजो केरु आहे साईं समी बलोच साहिबु ॻाल्हायूं या इमदाद हुसैन पैसा वठंदा न। हे त मूंखे अॻे हिकिड़ो कलाम ॻायो मां 7000 रुपया ॾिनई शाइर ॾिना पाण ॾिनई त मुंहिंजो कलाम ॻाए मुंहिंजे नाले सां पैसा हिकिड़ी हिकिड़ी कैसेट कराई मुंहिंजो पंहिंजे हुन पैसनि सां 2 मेहूं विकितई पूरियूं कैसेट बाबा पाण ज़ोरी माण्हुनि खे ॾिनई वञी पैसनि सां वठी करे। ईअं बि ॾिठो वियो आहे त शाइर वरी मूंखां वधीक ॻाइणो माया फोटू वॾो हुनजो लॻो पियो आहे। ईअं बि थींदो आहे जीअं हाणे ॾिसो हर जाइ पिरी हर महफ़िल में इहा वही दकिड़े जी शाइरी आहे, पर हाणे हुन जेकॾहिं मुआशी हालत हुनजी सही न हुई उन वक़्तु हुन पैसनि ते उहा शाइरी विकिणी छॾी। ईअं बि थींदो आहे त कोई बि माण्हू अचे बाबा इहा मुंहिंजी शाइरी आहे उहा पैसनि सां ख़रीद करे आयो हुजे कंहिं शाइर खां, उहो त आहे न पोइ बाक़ी न ईअं थिए थो। ईअं थिए थो असां बाक़ी छा ते कयूं था हे पंहिंजो हे असांजो शाइर आहे न इहो। त ॾिसो न वॾा वॾा शाइर पिया आहिनि असां वटि, अदल सूमरो आहे, अयाज़ गुल आहे, इमदाद हुसैन जी शाइरी आहे, मरहूम ताजल बेवस जी शाइरी एॾी ज़बरदस्त आहे, तव्हां उनजी शाइरी छो नथा ॻायो? उहा हाणे असां हाणे हिकु पाण में वेठो असां हेॾा सुरी असां तोखे कूड़ न ॻाल्हाईंदा भाउ वेठो आहे तूं असां वेही हाणे अब्दा परवीन जा कलाम जेके ॻाए था शाइरी असां हाणे उहे कीअं ॻायूं? न पोइ हो जेको जलाल चांडे उस्ताद बुखारी जा कलाम ॻाए सघे थो, तव्हां नथा ॻाए सघो? जलाल चांडे उस्ताद बुखारी पाण बि ईंदो हुयो हुनखे ॿुधाईंदो भाई हीअं हीअं अथई सुर हीअं ॻाइबो आहे। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, माण्हू तव्हांखे पसंदि कनि था चपड़ी अख़्तारे जे गुलकारनि खे बि, पर जेकॾहिं तव्हां इन में ई जिदत आणियो जीअं ॾिसो सैफ समेजो आहे उन जिदत आंदी आहे सिंधी मौसीक़ी में, असां सुटल हुआसीं निंड नशीली, केॾो ज़बरदस्त कलाम ॿुधण में मज़ो ॾिए थो ॾिसण में बि, त ईअं जिदत आणियो न का। असां हाणे जिदत आहे न कलाम ॿुधायां थो तव्हांखे ॿुधायो। हाणे हिकिड़ो माना महबूब आहे उहो लाबारो थो करे, महबूब लाबारो थो करे, महबूब आहे या आशिक लाबारो थो करे? महबूब लाबारो थो करे, आशिक ॾिसी करे महबूब खे चए थो त तुंहिंजो कंद हित लाभ मिठा पछालाए असां हिते वेठा आहियूं, तुंहिंजो कंदे अदा तुंहिंजो कंदे अबा तुंहिंजो कंदे अमा तुंहिंजो कंदे अबा तुंहिंजो कंदे भाउ तुंहिंजो अमा तुंहिंजो कंदे अबा तुंहिंजो कंदे, मतिलबु हिकिड़ो महबूब खे मुखातिब थींदे चवे थो आशिक अमा तुंहिंजो कंदे हिते लाभ मिठा, मतिलबु उनखे पोइ हाणे हिकु दफ़ो चवंदो माना महबूब खे तुंहिंजो कंदे हिते लाभ मिठा पछालाए असां हिते आहियूं वेठा, पोइ वरी अबो बि करे थो न लाभ उनखे वरी पंहिंजो महबूब जो अबो यार पंहिंजो वरी महबूब जो अबो उहो वरी काॾो तूं विच में आणे थो कारो खाराईंदे छा? अच्छा ज़ालिम यार
मूंखे सम्झ में नथो अचे अहिड़ी शाइरी ॻाइण ते अहिड़ो बेसुरो आवाज़ ॻाइण ते ज़मीर मलामत कंदो आहे करे तव्हांखे छॾ हाणे इन ॻाल्हियुनि खे तूं हाणे असांजी शाइरी खे बेसुरो असांजे लाइ माण्हू हिते असांखे चुमियूं ॾींदा आहिनि नेरड़ ते त बाबा तव्हां त एॾो ॻायो था जो ख़ुशि हुजे न माण्हू जाते असांखे बंदूक तूं कोन्हे यकतारे में जो तोखे मां नेरड़ में हयो आहे वञी ख़ुदा जो को मार कॾहिं कॾहिं वेठे वेठे सोचींदा हूंदो ज़मीर तव्हांखे चवंदो हूंदो यार ही छा थो करे तूं छो ज़मीर चवंदो मां ज़मीर जो को कर्ज़ आहियां छा चोरी कयो आहे ज़मीर जो असांखे चवंदो छा थो करे ज़मीर बा पाण मिनथू कयो असांखे 5000 बि ॾे पियो शाइरी बि मां न ॻायोमांसि ज़मीर गाॾी हा मां हुनजी ॻाल्हि नथो कयां ज़मीर गाॾी जेको हुसैन बख्श गाॾी जो भाइटियो बाक़ी कहिड़ो ज़मीर अंदर जो ज़मीर हूंदो आहे हिकिड़ो जेको मलामत कंदो आहे जेको तव्हां अलाए आहे तव्हां वटि अलाए न ख़बर न पितो पितो पिते जी ॻाल्हि नथो कयां मतिलबु तव्हां सोचींदा न आहियो कॾहिं वेही यार छो न का सुठी शाइरी ॻाइजे न हे तोखे छा में ख़राब लॻे कहिड़ी शाइरी आहे इहा तूं जो कंदे हिते लाभ मिठा पोइ छाजे लाइ असां हिते आहियूं हाणे हो भली आहे अचु त तोखे जेको आहे सो ॿाहुनि में जेको हार पारायां तोखे जेको आहे सो झोली में हिंदोरो ॾेई सुम्हायां इहो भलो आहे ॾिसो न हाणे उस्ताद मंज़ूर सखियाणी ॾाढी सुठी सोबर शाइरी ॻाईंदो आहे इहो तूं ॻाए हिन खे मूंखे यादि कोन्हे इहो कीअं आहे तो मां तो मुंहिंजे अङण ते आ सोना तो लाइ नेण विछायां नेण विछायां मां सुहिणियूं पतड़ियूं गुलाबनि जूं हा तुंहिंजे अॻियां छटायां अॻिते ॿाहूं हार करे ॿई ॿाहूं सिरांधे ॾेई तोखे तोखे निंडड़ी करायां इहो छा आहे ॿई ॿाहूं सिरांधे ॾेई न छो छा सुमारे पियो इहो त ॿुधायो न हिते पोइ तव्हांजी ॻाल्हि नथी खुले त इहा त हाणे रुमाल में वेड़ियल ॾिसो न हाणे इमदाद हुसैन जी शाइरी आहे ॾाढी ज़बरदस्त मूं जॾहिं को ॾीओ जलायो ओके आहे ज़ोर केॾो हवा लॻायो हवा लॻंदी त ॾीओ उजी वेंदो न इहो शाइरी आहे पको तव्हां इहा शाइरी जेकॾहिं चपड़ी अख़्तारे में चओ त कीअं चवंदा मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो हवा लॻायो आहे मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे तुंहिंजो कंदे हिते लाभ मिटा पोइ चाल असां हिते आहियूं बेटा मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो हवा लॻायो मूं जॾहिं को वरी हे शाइर काॾां अची इहो गुबा सोचो इमरान खान ते ठाही तुम हे फनकार आहे इमरान खान ते हाणे शाइरी करण जी काई ज़रूरत न धरणो ख़तम थी वियो आहे हुनजो ठीकु आहे साईं ते ठाहे अबे साईं ते काय भली छा ते साईं ते न हिन ते ठाहे हिकिड़ो जल्दी में फुल सूट में तूं तुंहिंजा वार कारा कारा तूं जो हलण मोर पखी वांगे तूं त वाह ते दे किनारा तूं फुल सूट तुंहिंजो कारो वार तुंहिंजा कारा तूं हली तो वाहज करते मोर ॾेई लमारा सूट तुंहिंजो कारो है वार तुंहिंजा कारा तूं हली तो ॿियो मां सोचियो आहे हिकिड़ो मां धरती टीवी ते ॾिठो प्रोग्राम हले थो धरती माला माल उन में वरी नच वक़्तु जंहिंखे ईंदो ई न आहे उन को ॻाल्हायूं अच्छा हा तोखो ॻाल्हाइणा त हाई लेवल जो न ॾिसो वॾो प्रोग्राम आहे हिकिड़ो धरती माला माल नंढो आहे छा सखर में थियण वञे थो ज़ाहिरा हुनजे टाइटल सॉन्ग ठाहिण लाइ नजफ़ अली तमामु बहितरीन कंपोज़िशन कई आहे साईं नजफ़ बि भलो आहे पर असां खां तव्हां ॻाल्हायो आहे कलाम कीअं ॻायो आहे तव्हां ओ तूं हलणे होॾे हल वे हली तूं वे बाबा वे शाइरी सोच इंतिहाई बेस्ते क़िस्म जो शाइर आहे शाइरी में थोरो तुंहिंजो नालो ॾियां तूं मां वञ बाबा होॾे वेहो वञ वाइड़े जो नालो ॾियूं त शाइरी में वाइड़ो आहे शाइर तखलुस वाइड़ो अथसि धरती माला माल जो टाइटल सॉन्ग मां तव्हांखे ॻाए ॾियां थो ॻाए ॾेखारियो हो धरती माला माल थई थई धरती माला माल थई अचु खणी वञ प्यार पंहिंजो कार तुंहिंजी प्यार थई धरती माला माल तई धरती माला माल तई कार प्यार तई खणी वञ सोन मोटरसाइकिल खणी वञ इहो तव्हां ॻायो था तव्हांखे दौरो थो पए अरे तोखे बाक़ी कीअं नई शइ कीअं ॻाइबी आहे न ईअं लॻंदो आहे दौरो पइजी तव्हां माण्हूअ खे त पुञ थींदो हाणे इनाम विराईंदो ईअं ॾींदा वेंदो तेरो हलंदो त माल खणी वञ तूं धरती माला माल मोटरसाइकिल का ईअं लॻंदो न
नाज़रीन तव्हां ॾिसो था त छा हालत वञी बची आहे चपड़ीअ यकतार जे गुलूकारनि जी, जो लॻे थो उनजी ज़हनी कैफ़ियत बि हाणे सही न आहे, ज़हनी तवाज़ुन बिगड़जी चुको आहे उन्हनि जो। तव्हांजो बिगड़ियो आहे, असां त ख़ैर सां वेठा आहियूं थिया। चङो तव्हां वेठा ई हुजो, जावेद वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ऐं साईं इहो ॿुधायो त तव्हांखे नौजवान तबिको पसंदि कंदो आहे? तमामु घणो। असांजो नौजवान जेको आहे सो असांखे भाई मां चवां थो त शाही जो पटी आहे जेको जेकंबाद खां होॾे पंहिंजो मुरीद शाख ताईं, इहो असांखे गड़ी खैरो कोन मुरीद शाख ताईं सभु असांखे ईअं एॾा असांजा परस्तार आहिनि। मतिलबु यूथ जेका आहे उनजो बि तव्हांजे तरफ़ लाड़ो आहे? सभु छोकिरा छोकिरा नौजवान सभु असांखे हींअर पसंदि कंदा आहिनि। असांजो जेका मोबाइल में इहो करे यूट्यूथ करे ठगा कढाईंदा आहिनि, ब्लूटूथ कंदा हूंदा। हा इहो बहरहाल ॿियो वरी चेट ते ॾियनि था, सिका कढाइनि था, भई दुनिया ॿुधे थो सऊदी ताईं। नौजवान तबिके में अक्सरियत कंहिंजी आहे, पढ़ियल लिखियलनि जी आहे या अनपढ़ियल जेके आहिनि नौजवान उन्हनि जी? त हाणे पढ़ियल लिखियल त उहे असांजो जहिड़ो आहे पढ़ियल लिखियल ऐं असांजो पाण में। छो छा जो जहिड़ो? उहे वरी चवनि था त शाइरी होड़ी ॻायो, साईं होड़ी ॻायो शाइरी। कहिड़ी? मतिलबु त जेको आहे सो सुलझल इश्क खां अलॻि हुजे, सुलझल शाइरी हुजे। हाणे हिकिड़ो ॻाल्हि ॿुधा तव्हांखे, हिकिड़ो कहिड़ा साईं तव्हांजा शाइर मशहूरु आहिनि जेके सुलझल आहिनि, पंहिंजो इहे सिंगर तमामु बहितरीन सिंगर ॻाइनि था सभु। कहिड़ा वरी ॿुधा नाला ॿुधा? अहमद मुगल ॻाए थो, तामिर हुसैन आहे, ॾाढी सुठी सोबर शाइरी ॻाईंदो आहे। अच्छा। ऐं ॿिया बि केतिरा ई सिंगर आहिनि। ॿ टे न भरियो पियो आहे हेॾे, हल त सही असां ॾे हेॾे ई इलाइक़ा घुम बारियाड़ी जा जाम सिंगर पिया। मोकियो नथो तव्हां मस्त मस्त मूंखे घुरायो त तव्हांखे मां खल लाहियां थो तव्हांजी। अच ॻायां तूं तुंहिंजो कंदे हित लाभ मिठा चल असां हिते आयूं वेठा। अञा ताईं मां ॿ ब्रेक थी विया आहिनि प्रोग्राम में, मां न सम्झी सघियो आहियां तव्हां ॻायो था या रो था? अरे क्लियर कयो थोरो। दूर छा आशिक छा जो आशिक त ॾींहुं राति रोईंदो आहे न भाउ। तव्हांखे शादीअ जे प्रोग्रामनि में घुरायो वेंदो आहे शोज़ वग़ैरह में? शादी जो असां अहिड़ो सफ़ा पसंदीदा फनकार आहियूं। मां तव्हांखे हिकिड़े फंक्शन में ॾिठो, घोटकी में हुयो, आऊ त उते तव्हां कलाम अहिड़ो ॻायो जो घोट उथी करे तव्हांखे कोटियो। उहो त हाणे हो हुयो न त कलाम जी, हाणे इहो कहिड़ो जेको आहे सो कलाम हुयो उहो हुनजो कासिर नवाज़ जो शाइरी हुयो। ज़हनी तवाज़ुन तव्हांजो बिगड़ी चुको आहे उन मार खां पोइ। हा पोइ हुनखे उहो मां कलाम वरी इहो जेको आहे सो विछोड़ो यार जानीअ जो लॻो ॾाढो ॾुखियो आहे, हो विछोड़ो यार जानीअ जो हो लॻो ॾाढो ॾुखियो आहे। हाणे घोट खे कावड़ आयो। इहो गानो शादीअ में चवण जहिड़ो आहे? मथां असां चयो इहो बि हली वेंदो। हाणे घोट इहो सम्झो त रुख़सती थिए थी कुंवार जी, त विछोड़ो हिन खां थियो अथसि। विछोड़ो हिनखे को जेको आहे गुलूकार खे वरी छाजो विछोड़ो लॻो आहे? पोइ त कुटियो ॾाढो मूंखे एक्चुअली, ॾाढा आहियूं पादर बि। अच्छा। पोइ वरी मां खणी भॻुमि, मतिलबु तव्हांखे पर अलाह जी महिरबानी थी वियो पोइ त हिकिड़ो मूंखे नओं जेको बूट मिलियो अॼु ताईं हले थो पियो। अच्छा। हे पातल अथई मूंखे, उहो उन शादी में घोट जो खयो मां, ॿ जेके खयूं न मां इहो त हेॾे कयो, हीअं खणी हुन में जेको आहे लिका छॾे झोली में, बाक़ी पोइ मथो कुटण में मां हीअं लिपड़ा करे हेठो निकिरी वियुमि। उते वरी हिकिड़ो ॿियो माण्हू कुटिजे पियो। अच्छा। जंहिंखे कुटियो ईअं हेतिरे छा ॿुधायां। न तव्हांखे इहो न हूंदो आहे त कहिड़े क़िस्म कहिड़ी नोयत जो प्रोग्राम आहे त उते उहा चूंड कजे गाननि जी? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, उते जॾहिं माण्हू वञे थो न, हर कंहिंजो पंहिंजो फरमाइश आहे। हाणे शमन जहिड़ो फनकार आहे, उनखे चवनि त तव्हां उहो ॿुधायो, इहो आशिक मजबूर आशिक मजबूर हिकिड़ो दफ़ो ॿुधाए, वरी फरमाइश थी ॿियो 7 दफ़ा ॿुधाए। हुन चयो ख़ुदा जो मार पियो त तव्हां मूंखे पंहिंजा कलाम त ॿुधो, इहो त उमराणी जो आहे। माण्हुनि खे छा थो करे, माण्हू चरिया अथई। माण्हू ॾिसो न, फरमाइश त कोई बि करे सघे थो ऑडियंस मां, पर तव्हां हुननि खे सम्झाए सघो था न, बाबा शादीअ जो मौक़ो आहे, ख़ुशीअ जो मौक़ो आहे। हाणे उते तव्हां कलाम ॻायो आशिक जो लाश यारो रस्ते मथां रुले पियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इहो तोखे मां ॻाल्हि ॿुधायां थो हिकिड़ी। असां ईअं दाड़े लंडे ॻाइण वियासीं। अच्छा। दाड़े फरमाइश कई त मूंखे इहो जेको आहे सो कलाम ॿुधा, कचे में खणी आहे मूंखे। उते हाणे कलाम आहे हिकिड़ो ॿुधायो हुयो, आशिक मजबूर आहे केॾो बि कंदार। हाणे उहो मां ॻाए थो, पैसा ॾींदो थो वञे, गारियूं ॾींदो थो वञे। अच्छा। ॻाए रे ॻाए ॻाए, हाणे मां ॿुधाए नथो सघां टीवी ते। हा टीवी ते न अहिड़ा लफ़्ज़ कढे पियो जो ॿुधण जहिड़ा न। दाड़ेलनि वटि तव्हां पाण प्रोग्राम करण वियो, तव्हांखे खणी विया अगवा करे? प्रोग्राम खणी आहे, सम्झो अखियूं ॿधी आहे असांजो। उते वियासीं त रुगो जंग हुजे, हाणे रुगो कलेक्शन सां माण्हू वेठा। पोइ हिते फैर से कुले तरह खे डज। मां चयो ख़ुदा खे मञो, असां ॻाइण आहियूं, मरण त न आया आहियूं, ख़ुदा जा बंदा। दाड़ेल बि ज़ोक वारा आहिनि ज़ाहिर आहे, उहे तव्हांखे ॿुधनि था। साईं आख़िर मां हुनखे चयो, हिकिड़ो हुनजो रेस हुयो जेको दाड़ेलनि जो, मां चयो भाउ ख़ुदा खे मञो, हिनखे त गारियूं ॾे थो, असां ॻाइण आहियूं, बेस्ता त न आहियूं।
पोइ हुननि उनखे वाड़ियो वञी अंदरि उते वरी हूंदियूं न दरियूं ॿारियाड़ी में जेको कचा ठहियल न कोठा उनखे सीखा हुयूं न उतो बीह करे चए पियो ॻाए लूसी ॻाए अड़े मां चयो ख़ुदा जो मार पए दरी बंदि कयो हिनजी अहिड़ी हालत थिए थी पोइ बि ॻाइण खां कोन था मुड़ो हिकिड़ो ॻाल्हि ॿुधा असांजो पेट आहे असांजो ॿाल आहिनि असांजा उहे मानी न खाईंदा नांगनि छा मिटी खाईंदा अच्छा हिकिड़े प्रोग्राम में ईअं बि थियो जो जीअं शादियुनि जे फंक्शन में फायरिंग थींदी आहे घणी त तव्हां राग ॻाइण जे बदिरां यकतारो चपड़ी छॾे तव्हां बि पिस्टल कढे अचो अचो फायरिंग कयूं था जेको वधीक करे हाणे मसइलो आहे न हीउ ॾिसो न हाणे माण्हू ॾेखारनि था त असां मोत भरूं पैसा रुपियो जेब मां न निकिरंदो त रुपियो घोर ॾियूं बसि पराई गोलियूं हिकु ॿ वठी मोतबरी करे फैर से अस्कारियूं टुना पींदो कड़क चांहि ॿिए जे लखे शराब पीतो आहे हीअं वरी टुन थी करे गोलियूं वरी फनकार जे नक जे साम्हूं टचक टचक हल मां चयो लूसी असांखे त तूं हितो मां कढाए थो हिकिड़ो पिस्टल अच मां चयो पाण ॻाइण ख़तमु फैर थी शुरू डज़ डज़ पोइ त ख़ल्क मेड़ मिथू बाबा ॻाए ॻाए तूं छॾ जहिड़े खे मां चयो जहिड़ो त असां सां करे थो पियो इहो मसइलो आहे बाबा तव्हां ॿुधण वारा बि थोरो फज़ीलत रखंदो त असां फज़ीलत में कीअं उस्ताद टीके टीके न आहे के उस्ताद के बलोच सुञाण थो कदार कान हा हा त माना तव्हांखे हाणे लॻे नथो त मेमोरी कार्ड अचण खां पोइ या USB अचण खां पोइ ज़वाल पज़ीर थींदा पिया वञो कंपनियूं बंदि थी वयूं आहिनि म्यूज़िक जूं बाबा हिकिड़ो चवंदा न त जीअं काटन जा कपिड़ा आया त पोइ ख़बर न पए पई त केरु चङो मुड़ुसु आहे त केरु चङो मुड़ुसु न आहे काटन हुयो न हर को जो पाए कलफ पाए घुमे पियो त ख़बर ई न पए पई उते पोइ जेको आहे हर को माण्हू मुड़ुसु माण्हू लॻे पियो काटन में मेमोरी माना इहो अथई काटन जो वॻो अथई अच्छा हाणे जेको आहे भलो फनकार बि उन में अथई त कसो बि उन में अथई जेको हाणे त इहो अली गुल पीर जो घड़ी घड़ी नालो अचे थो निबागे जो अली गुल पीर साईं तो साईं साईं का कुत्ता बि साईं इहो छा ॻायो अथसि माण्हुनि खे बेवकूफ़ कयो अथसि इहो रेप आहे रेप आहे हाणे साईं न्याणी सियाणी सां माण्हू वेठो आहे थियो चए साईं पैसा त निकिले पाद से मां तोखे इन जे लाइ घड़ी घड़ी ॿुधायां थो थोरो बेस्तो थी न उन त सुर में चयो आहे इतना अमीर के पाद में निकले पैसा अभी दिखाता हूँ ऐसा फू तो करो न फू तो करो तो पता चले न बाक़ी फू नहीं है पर कहिड़ी फज़ीलत आहे पैसा जी इज़त कयईं कुदरती जो हिकिड़ो बाबा हो आहे अॼुकल्ह जेको माण्हू जेको किनो ॻाईंदो उहो मशहूरु आहे असां जहिड़ा भला माण्हू वेठा अथई तुंहिंजा कंदा हित लाभ मिठा तव्हांजा कबीलाई जहिड़ा बि हूंदा आहिनि अक्सर असां फनकार ॾिठा आहिनि त कबीलाई जहिड़नि जा शिकार थी करे फनकार थी था वञनि पर हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे असांजो अलाह जो महिरबानी आहे सिंध जा माण्हू भली जा जहिड़ो जहिड़ो हुजे पर को दुश्मन असां जेको ॿियो असांजे माण्हू खे कंदो त सभु गॾु अथई बाक़ाइदा गॾु अथई बाक़ी सोट मां विड़ियल पाण इहो ॻाल्हि न आहे कहिड़ी ॻाल्हि ते को पोइ गॾु कारोकारी जो चकर हूंदो आहे इहो हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां हलबोर ॿारियाड़ी बदनाम आहे जेको शहर में इहो चकर वॾो आहे अंग्रेज़ कारो नथो करे छा न अंग्रेज़ जो तूं जेको आहे सो साम्हूं हुनजे ज़ाल जे ॻाल्हाईंदे छा ईअं उन्हनि वटि त मतिलबु फ्रैंक माहौल आहे हिकिड़ो अंग्रेज़नि वटि कारोकारी जो चकर अंग्रेज़ जे ज़ाल खे चओ आई लव यू ॾिसो तोखे छॾे हुते उहो ख़ुशि थी हली वेंदी ॻाल्हि इहो आहे न थैंक यू वेरी मच चई हली वेंदी उस्ताद के ॻाल्हि इहो आहे न हल्के जो बाबा गैरत इज़त जो ॿियो मसइलो आहे उहो तूं ॻाल्हि खे छॾे हिन ॻाल्हि खे टॉपिक खे खण बि न इन जे लाइ तोखे ॿिया प्रोग्राम कर को अदीबदाने जी घुरा तव्हां ते कॾहिं को इल्ज़ाम लॻो कारप जो अलाह जी महिरबानी आहे 3 दफ़ा थियोसीं पंहिंजो सुरखुरू थियासीं सुरखुरू थियो हुन में हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो विड़ियो हमरा मूंसां आहे उनजी माई पेकनि में आहे परे हुअसि हिकु शहर को ॿिए शहर में चए तूं कारो आहे अॼु मां ॾिठो आहे वरी जो फैसले वारा ॾिया फैसले वारनि चयो जेको आहे सो कारो आहे माना तव्हां ॾिठी बि न हुई माई जो ख़ुदा जी मार पए मां ॻाइण लाइ होॾे पियो आहियां प्रोग्राम में हो अधी भेण असांजे लाइ काथे वेठी आहे इल्ज़ाम हयूं था इहो माण्हुनि खे थोरो इल्ज़ाम बि घणा लॻी चुका आहिनि तव्हां ते पोइ बि मुड़ो कोन था अहिड़ी राग खां अहिड़ी शाइरी ॻाइण खां राग त हाणे राग मूंखे त लॻे थो जेकॾहिं सिंध असेंबली में असांजी अक्सरियत हुजे फनकारनि जी त उते हिकिड़ो को आइन पास कराइजे त अहिड़ा बेसुरा गुलूकार जेका बेतुकी शाइरी ॻाईंदा आहिनि उनखे टीप अचणु घुरिजे 15-20 साल टीप अचणु घुरिजे नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु हाणे ख़तमु थिए थो असां वटि जहाज़ नखराणी आयो
असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु उमराणी थिए आयो। थो इंशाल्लाह वरी कोशिशि कंदासीं त ॿिए कंहिं प्रोग्राम में कोई सुठो सोबर सुरीलो गुलकार वठी हलो अचूं घुराइजो मूंखे न घुराइजो इन ते हा, जो प्रोग्राम गोल मटोल हलो। करींदा इजाज़त अल्लाह भाई इहो धरती साहब जो महिरबानी आहे मां आयो आहियां धरती साहब जे करे तव्हां में त को राग ई न आहे गाना त पूरा अचनि कोन था तूं त तव्हांखे भलो होस्ट आहे त अहिड़ो असांजो इंटरव्यू वरितो थी ख्वार कराए विधे असांखे इंटरव्यू वठंदो आहियां न तव्हां पिनंदा त न आहियो रस्तनि ते उहे त न आहियो न न इहो मज़ाक पियो कयां प्रोग्राम ख़तमु थी वियो आहे साईं हिकिड़ो मिंट हे प्रोग्राम- असांजो लठ बि अथई अलाह प्रोग्राम ख़तमु थी वियो आहे बसि ख़ैर अॼु मज़ाक पियो कयां आप जी रिकॉर्ड पुछां पियो पिनंदा त न आहियो जेके फ़क़ीर इंतिहात न पिनंदा आयो उहे आहे मूंखे लॻे थो उहो ई छा ॼाणे हुआ तूं वरी प्रोग्राम मुतबर थी वियो आहे दोस्तो हाणे चइजां धरती माला माल में असांखे घुराइनि हिकिड़ो ॻाइण जो हिसो ॾियो हाणे ख़बर पइजी